क़रमपुर लाइ गुज़िरियल ॾींहुं भाॻियो लाड़े वटि ॿिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल ॻोठ चाकर चोलियाणी रहवासन नूर हसन चोलियाणी ऐं नायब चोलियाणी जा लाश वारसन इंडस हाईवे शेरगढ़ चौकी वटि रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे वाक़े में मुलज़िम जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। क़रमपुर थाणे जी हद में इंडस हाईवे रोड ब्लॉक हुअण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां मुल्क जे चइनी सूबनि मां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। क़तल थियलनि जे वारसनि हद जी क़रमपुर पुलिस खां वाक़े में मुलविस जवाबदारनि जी तुर्त गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ ख़बर रिपोर्ट थियण ताईं क़रमपुर पुलिस जूं मुज़ाहिरीन सां रोड खोलण लाइ ॻाल्हियूं जारी हुयूं। आख़िर में यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं ॿिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि भाॻे लाड़े वटि पीउ पुटु नूर हसन चोलियाणी ऐं नायब चोलियाणी खे बेदर्दी सां क़तल कयो हो ऐं जॾहिं त अख़्तियार चोलियाणी खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ।